अस्सलाम वालेकुम दोस्तों, अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल नई वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा सिंधी अदाकार मंजू सतालाल जी नई फिल्म जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी है। इन फिल्म के बारे में अॼु सब कुछ नई वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों हिकु असांजो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों जेका नवां आहियो अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल ते महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो। हलूं था वीडियो तरफ। सिंधी अदाकार मंजू सतालाल जी नई फिल्म जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी है। जंहिं भी दोस्त के जंहिं भी भाउ खे इन फिल्म में कमु करणो आहे त